सुठो ऐं जिस्मानी तौर ते दिलकश नज़र अचण जी अहमियत वधीक हूंदी आहे ऐं अहमियत उन वक़्त जी बि आहे जॾहिं को अव्हां खे हरू भरू सुठो लॻण लॻंदो आहे। असां इहो सोचींदा आहियूं त ख़ूबसूरती ॾिसण वारे जी नज़र में आहे, पर इहो ज़रूरी न आहे। हक़ीक़त में कशिश जा मयार वसी पैमाने ते हिक जहिड़ा हूंदा आहिनि। असां जूं ज़ाती तरजीहूं बि वॾो किरदारु अदा कनि थियूं। जॾहिं कंहिं औरत लाइ मर्द जा जज़्बा नाज़ुक मोड़ ताईं पहुची वेंदा आहिनि त मर्द उन जी मोहबत में पइजी वेंदो आहे। उन वक़्तु हू साणस गॾु वक़्तु गुज़ारींदो आहे। हू खेसि ॾिसंदो आहे त हू महिरबान आहे, मोहबत कंदड़, प्यार करण वारी, वफ़ादार, तफ़रीह ऐं हाकारी जज़्बा रखंदड़ आहे। पोइ उन औरत खे ख़ासि मक़ाम मिली वेंदो आहे। मर्द औरतुनि सां ऐं औरतूं मर्दनि सां मोहबत कनि, इन जो सबबु हिक जहिड़ो हूंदो आहे। मर्द खे या औरत खे लॻंदो आहे त जीअं हू खेसि ख़ुशि करे सघंदो ऐं मोहबत में मर्द ऐं औरत हिक ई शइ चाहींदियूं आहिनि। जॾहिं को मर्द कंहिं औरत ॾांहुं निहारींदो आहे त उनखे सुठो लॻंदो आहे त हू उन सां ॿंधण में ॿधिजी सघे थो। जॾहिं ॿ माण्हू ॿंधण में ॿधिजी वेंदा आहिनि त हू हिक ॿिए खे ख़ुशि करे सघनि था। माण्हू जॾहिं जज़्बात में अची वेंदा आहिनि त ख़ुशि हूंदा आहिनि ऐं अणॼाणाईअ में पाण खां वॾनि माण्हुनि खे वधीक पुरकशिश सम्झंदा आहिनि। इहा निशानदेही आहे त असां उन्हनि में दिलचस्पी वठूं था। घटि हिक जहिड़ाई वारनि चेहरनि जी भेट में हिक जहिड़ाई वारा चेहरा वधीक पुरकशिश नज़र ईंदा आहिनि। असां जूं अखियूं इन में सवलाईअ सां चङाईअ खे ॾिसी वठंदियूं आहिनि। इहो हिकु नफ़्सियाती अमल आहे त को चेहरो अव्हां खे मुतासिर करे। पुरकशिश नज़र अचण खां सवाइ खाधे पीते जूं तरजीहूं मर्द खे औरत लाइ वधीक पुरकशिश बणाए सघनि थियूं। मेवा ऐं भाॼियूं खाइण वारनि मर्दनि जी बूह उन्हनि मर्दनि जी भेट में वधीक बहितर सम्झी वेंदी आहे जेके ॿियूं शयूं खाईंदा आहिनि। ॾाढियां ॻाल्हाइण बदिरां औरतूं मर्दनि जे विचोले ऐं हल्के लहजे वारे आवाज़ खे वधीक पुरकशिश सम्झनि थियूं। घणियुनि औरतुनि खे ॿिन्हनि जवाबनि जी ॻोल्हा हूंदी आहे त हू मर्दनि खे छो ऐं केतिरियूं पुरकशिश लॻनि थियूं। कंहिं औरत जी ख़ुशबू बि इन ॻाल्हि ते भाड़े थी त हू केतिरी पुरकशिश लॻी सघे थी। जेकॾहिं अव्हां कंहिंखे पसंदि करियो था ऐं ॼाणणु चाहियो था त बदिले में हू बि अव्हां खे पसंदि करे थो त सभ खां पहिरियां पंहिंजो पाण ते भरोसो करियो, छो त इहो हिकु सबबु मौजूदु आहे। पर माण्हू इन खां वधीक सूरत हाल ते गौर कंदा आहिनि। जेके अव्हां खे पसंदि कंदा आहिनि उहे अव्हां खे लिकी लिकी ॾिसंदा आहिनि ऐं जॾहिं अव्हां सां नज़र मिलंदी आहे त उहे पकिड़िजी पवंदा आहिनि ऐं नज़रूं लिकाइण जी कोशिशि कंदा आहिनि।